अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह पाक उमेद आहे त हमेशा ख़ुशि हूंदा, मुस्कुराईंदा रहंदा। त जी हा दोस्तों, अॼु असां तव्हां सां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे बारे में। छा कमाल खान हाकिम खान खां जान छॾाए निकिरी वेंदो या हाकिम खान कमाल खान खे गफ़ार खान जे हवाले कंदो या गफ़ार खान ऐं हाकिम खान जो जहिड़ो थींदो ऐं ओठे सां गफ़ार खान ठाव कंदो या न, इहो सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। अगर असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे ऑल नोटिफिकेशन कयो, जीअं असांजी हर अचण वारी अपडेट तव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। त जी हा दोस्तों, हाकिम खान कमाल खान खे काबू करे रखियो आहे ऐं उनखे जल्द ई गफ़ार खान जे हवाले कंदो ऐं ओठो पंहिंजी कोशिशि करे रहियो आहे त गफ़ार खान मूंसां ठाव करे त जीअं मुंहिंजो सिर बची वञे, पर ईअं कोन थींदो। इहे ॿई गफ़ार खान जे बंगले ते ॿधिजी ईंदा ऐं मीरा रबन खे जल्द इन्हनि किश्तनि में मिली वेंदी, उहे बि मिली वेंदा ऐं ईअं लॻी रहियो आहे ड्रामो हाणे तक़रीबन अनक़रीब ख़तमु थियण वारो आहे। छो त हिन ड्रामे में हाणे काफ़ी जेके बि रिज़ल्ट हुई सा निकिरी आई आहे। बाक़ी आहे कमाल खान ऐं ओठो, उहे जीअं ई ॿधबा, जीअं ई उन्हनि खे सज़ा मिलंदी, उन खां बाद में ड्रामो पंहिंजे पुॼाणी ते पहुचंदो।